अफ़सोसनाक ख़बर माकिनियूं सरहद बाईपास वटि रोड ते बीठल ट्रक सां रिक्शा टकराइजण सबबि हिकु ॼणो फोत थी वियो आहे। सफारी पार्क वेझो रोड ते बीठल ट्रक सां रिक्शो टकराइजी वियो आहे। हादसे में सरहद वासी रिक्शा ड्राइवर सिराज मलिक फोत थी वियो आहे। इतलाह ते पुलिस पहुची फोतीअ जो लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल कयो आहे। अफ़सोसनाक ख़बर माकिनियूं पिया सरहद बाईपास वटि रोड ते बीठल ट्रक सां रिक्शा टकराइजण सबबि हिकु ॼणो फोत थी वियो आहे। सफारी पार्क वेझो रोड ते बीठल ट्रक सां रिक्शा टकराइजी वियो। हादसे जे नतीजे में सरहद वासी रिक्शा ड्राइवर सिराज मलिक फोत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर माकिनियूं पिया इतलाह ते पुलिस पहुची फोतीअ जो लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। सरहद बाईपास वटि रोड ते बीठल ट्रक सां रिक्शा टकराइजण सबबि हिकु ॼणो फोत थी वियो आहे। सफारी पार्क वेझो रोड ते बीठल ट्रक सां रिक्शा टकराइजी वियो आहे। हादसे जे नतीजे में सरहद वासी रिक्शा ड्राइवर सिराज मलिक फोत थी वियो आहे। जॾहिं त इतलाह मिलण ते पुलिस पहुची फोतीअ जो लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे।